नाज़रीन हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग सखी जमील शाह ॾातार जे दरगाह वारी जॻह ते मौजूदु आहियूं ऐं मुंहिंजे बैकग्राउंड में जेको आहे उहो सखी जमील शाह दरगाह ॾिसंदा हूंदा त असीं उन दरगाह ते मौजूदु आहियूं। अॼु हिन दरगाह जे बारे में ऐं हिन बुज़ुर्ग जे बारे में असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीउ बुज़ुर्ग जेको आहे सो हिते कीअं आयो हो। हिननि जे बाबति जेको आहे सो मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं। हिकिड़ी रवायत उहा बि आहे त हीउ बुज़ुर्ग जेको आहे उन खां अॻु में जेको आहे हिते हुसैन शाह जंहिंखे सखी सुल्तान शाह आलम बि चयो वञे थो ऐं उहो पीर पठो जे नाले सां जेको बुज़ुर्ग मशहूरु आहे ऐं उन पीर पठो जेको हिते पहिरीं आयो हो ऐं हीउ जेको ॻोठु आहे हीउ मकली जी आख़िरी टकरी आहे। इहो जेको ॻोठु आहे उहो ॻोठु जेको आहे उहो ॻोठु आर जे नाले सां उन दौर जो ॻोठु हो ऐं उन दौर में जेको आहे सो उनखे आर जे ॻोठ सां सॾियो वेंदो हो। हिते हिकिड़ो सामी जादूगर रहंदो हो ऐं उहो जादूगर जेको आहे उहो हिते ॻोठ में ऐं उन ॻोठ वारनि खे बरगलाए उन्हनि में कुफर पैदा कंदो हो। जॾहिं उहो बुज़ुर्ग सखी सुल्तान शाह आलम उर्फ़ पीर पठो हिते आयो त उन हिनखे भॼाइण जी कोशिशि कई हुई। चवनि था त जॾहिं उन भॼाइण जी उन के जादूगर के कोशिशि कई तॾहिं हू उनखां भॼी न सघियो ऐं हुनजे जादू जो असरु जेको हो उहो वधीक हो। उनखां पोइ जेको आहे सो के रवायत में अचे थो त हज़रत कलंदर ऐं बावलदीद ज़करिया जेके आहिनि उन्हनि जो हितां खां गुज़र थियो हो, जेके पीर पठो वटि कुझु घड़ियुनि लाइ तरसिया हुआ ऐं उन्हनि खे जेकी आहे सॼी हक़ीक़त करे उन पीर पठो बुज़ुर्ग जेको सो उनखे ॿुधाई हुई उन जादूगर सामी जे नाले सां, जिन हिनखे ॾसु ॾिनो हो त इंडिया जो हिकिड़ो इलाइक़ो आहे गिरनार, जिथे सखी जमील शाह ॾातार जे नाले सां को बुज़ुर्ग रहे थो ऐं उनखे वठी अचे। ऐं पोइ पीर पठो चवनि था त हितां खां जेको आहे उहो उॾा वियो हो ऐं उतां खां जेको आहे सो हज़रत सखी जमील शाह ॾातार खे वठी आयो हो ऐं उहो हिते आयो हो ऐं उन जे अचण खां पोइ जेको आहे सो उन जोगी सामीगर सां सामी जादूगर सां जेको आहे हिननि मुक़ाबिलो कयो हो ऐं उनखे जेको आहे हितां खां दौड़ाए कढियो हो ऐं हिते जेको आहे उन इस्लाम जी पखेड़ कई हुई ऐं उन इस्लाम जी पखेड़ खां पोइ जेको आहे इहे ॿई बुज़ुर्ग जेके आहिनि से हिते रही पिया हुआ ऐं हिन जूं दरगाहूं जेके आहिनि हिन वक़्तु उहे बि थोरे थोरे पंध ते धार धार आहिनि ऐं ॿिन्ही जा जेके मेलान उहे बि अलॻि अलॻि लॻनि था ऐं हिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहरनि मुख़्तलिफ़ मुल्कनि खां अमेरिका, इंडिया, ईरान ऐं उन खां अलावा ॿिया मुल्क आहिनि जिथां खां माण्हू हिन जा मुरीद आहिनि जेके हिते ज़ियारत लाइ अचनि था ऐं हिते जेको आहे हर नौ चंदी जी राति जेकी आहे सिंधी महीने जी जेकी पहिरीं ख़मीस अचे थी उन राति ते बि हिन जो हिकिड़ो वॾो मेलो जे वांगुरु जेको आहे उहो लॻंदो आहे त हिन जो बाक़ाइदे जीअं मेलो हुजे एतिरा माण्हू हिते ईंदा आहिनि ऐं हिन जो मेलो बि लॻे थो। हिन जो मेलो जेको आहे सो 10 रबीउल अव्वल ते लॻंदो आहे ऐं उहो मेलो जेको आहे उहो उर्स मुबारक जे नाले सां हूंदो आहे ऐं उहो हिते लॻंदो आहे। असीं उन बाबति जेको आहे सो हिन दरगाह जे ख़लीफ़नि ऐं हिते जेके ज़ाइरीन आयल आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो जेको आहे हिन बुज़ुर्ग जे बारे में छा चवणु आहे। मैं 6-7 साल से आता जाता रहता हूँ, लोगों को लाता रहता हूँ। तो माशाल्लाह यहाँ आके लोग बड़े सुकून महसूस करते हैं, तफरीह भी करते हैं अच्छा खासा माशाल्लाह। और हज़रत जमील शाह के दरबार में आते हैं माशाल्लाह। जमील शाह के दरबार में कोई वो नहीं है माशाल्लाह, सबको सुकून मिलता है माशाल्लाह। यहाँ पे आते हैं, सलाम करते हैं, अपना जो न्याज वगैरह है वो देते हैं और यहाँ पर कोई इस तरह का कोई मसला भी नहीं है। बिल्कुल फैमिली वाले आते हैं, इंजॉय करते हैं बच्चों के साथ, खाना पीना कोई टेंशन नहीं है। सखी ॾातार जमील शाह गरनारी सिंध जो हिकिड़ो अज़ीम बुज़ुर्ग आहे, शहनशाह वली आहे साईं, जिन जो सिंध में अचण में रवायत में आहे त हिते हिकु वॾो जादूगर रहंदो हो पीर पठे मक़ाम ते, जेको कंहिंखां निकिरंदो ई कोन हो। उन दौरान पीर पठो सुल्तान सखी ॾातार जमील शाह गरनारी खे जूनागढ़ गरनार मां वठी सिंध में आयो। जॾहिं सिंध में पहुतो त सामी जादूगर सख़्तो ऐं उते कई वलीन उन सां मुक़ाबिलो करण जी कोशिशि कई पर कोन निकिरी सघियो। उहो साईं सखी ॾातार जॾहिं सिंध में पहुतो, हितां खां 18 किलोमीटर अॻियां छिलेगा आहे, उते साईं जिन पहुता त हिते इन जेको ज़ालिम जादूगर जो जादू ख़तमु थी वियो ऐं उनखां पोयां साईं सखी ॾातार जमील शाह गरनारी हिन मक़ाम ते रहणु लॻो आहे। पीर पठे खां अॻु में हिन जो आवर नाले टकर जे नाले सां मशहूरु इलाइक़ो हूंदो हो।
पर पोइ साईं पीर पठ जे करे पीर पठो मशहूरु पारे पर साईं जिन सखी दातार जॾहिं हिते पहुता त हाणे इलाइक़ो सखी दातार जे नाले सां मशहूरु आहे। साईं जो असुलु नालो सैयद अब्दुल हादी शाह आहे, पर पाण मशहूरु सखी दातार जे नाले सां थिया। उहो इन जे करे पाण सखी घणा हूंदा हुआ, जंहिंजे करे सखी दातार जो लक़ब मिलियो। जमील शाह साईं खे इन जे करे चवंदा आहिनि त साईं तमामु ख़ूबसूरत हूंदो हो। राति वक़्तु माण्हू साईं जिन जो चहिरो ॾिसी क़ुर शरीफ़ पढ़ंदा हुआ, इन जे करे साईं खे जमील शाह जे नाले सां मशहूरु थियो। असुलु साईं ईरान जा हुआ, उते साईं जिन जी विलादत थी। पोइ ईरान खां इस्लामी तबलीग ख़ातिर जूनागढ़ गरनार में आया। उतां खां पोयां साईं सिंध में पहुतो। तो सुजरे में बि मिले थो त साईं के चवनि था त 8 सालनि जी उमिरि में साईं क़ुर हाफ़िज़ सॼो करे वरितो, के चवनि था त 15 सालनि जी उमिरि में हाफ़िज़ साईं क़ुर शरीफ़ करे वरितो। साईं क़ुर हाफ़िज़ करण खां पोयां साईं खे हज बैतुल्ला शरीफ़ जो शौक़ु पैदा थियो। साईं उॾा खाना काबा वियो ऐं उते ज़ियारत करे पोइ नबी पाक जे रोज़े मुबारक जी ज़ियारत कई। नाज़रीन, असां हिते मौजूदु हिन दरगाह जे ख़लीफ़े सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हिते ज़ाइरीन सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे, जिन जो चवणु आहे त सखी जमील शाह दातार जेको आहे उहो असुलु जेको हो उहो ईरान जो रहाकू हो ऐं ईरान खां पोइ साईं जन जेके आहिनि से इंडिया जे तरफ़ विया, जिथे हे गिरनार इलाइक़ो हो ऐं उते वञी रहिया हुआ, जिथां खां हिननि खे सखी सुल्तान शाह आलम उर्फ़ पीर पठो हिननि खे वठी आयो हो ऐं हिते जॾहिं सिंध में आया हुआ त पोइ हिते ई हिननि राज पज़र कई। ऐं सखी जमील शाह दातार जे नाले सां उहे बि रवायतूं आहिनि त पाण जेको आहे सो हिकिड़ी रवायत में आहे त 8 सालनि ऐं ॿी रवायत में आहे त 15 सालनि जी उमिरि में जेको आहे उहो क़ुर शरीफ़ जेको आहे सो हाफ़िज़ कयो हो। ऐं ही सिंध जे अंदरि जेके बुज़ुर्ग आहिनि ऐं वली जेके आहिनि उहे तक़रीबन जेके आहिनि उहे दुनिया जे ॿियनि मुल्कनि खां आया आहिनि ऐं जॾहिं हू सिंध में पहुता त सिंध जी सरज़मीन हुननि खे एतिरो त मुतासिर कयो जो उहे हिते रहण ते मजबूर थी पिया ऐं हिते रहिया। ऐं ही बुज़ुर्ग जेके आहिनि सखी जमील शाह ऐं पीर पठो जेके आहिनि उहे बि हिन वक़्तु जेको आहे मकली जी आख़िरी टकरी ते जेको आहिनि से राश पज़ेर आहिनि ऐं उते ई जेको सो रहियल आहिनि। वरी कंहिं ॿी स्टोरी सां गॾु के नए मौज़ू सां गॾु अव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताणी इजाज़त ॾींदा। कैमरा टीम सां गॾु कासिर चांडियो, CN न्यूज़।